सतगुरु गुरु नानक सच्चे पातशाह जी लाए भाई गुरदास साहिब पंहिंजी बाणी में लिखंदा पिया। भाई गुरदास साहिब जी बाणी में कई इतिहास दर्ज थियल आहिनि। गुरु अर्जन देव महाराज सच्चे पातशाह भाई गुरदास साहिब के उन्हनि जी बाणी के वर ॾिनो। गुरु ग्रंथ साहिब जी बाणी सॼी लिखराई भाई गुरदास साहिब खां। जॾहिं भाई गुरदास साहिब के चयो कि तव्हांजी बाणी दर्ज कजे तो भाई गुरदास साहिब हथ जोड़िया हुआ और चयो सतगुरु पातशाह कृपा करो मूंखे पंहिंजे चरणनि में रखो, पाण सां गॾु न मूंखे चरणनि में रखो। गुरु अर्जन देव महाराज सतगुरु भाई गुरदास साहिब जी बाणी अलग सां लिखराई और उन्हीं बाणी के वर ॾिनो, खिताब ॾिनो कि तव्हांजी बाणी कुंजी जो कम कंदी। कुंजी मन चाबी कि तव्हांजी बाणी कुंजी, गुरु ग्रंथ साहिब जी बाणी तालो है। हाणे तालो तॾहिं खुलंदो जॾहिं हथ में कुंजी हूंदी। सतगुरुनि वर ॾेई छॾियो भाई गुरदास साहिब जी बाणी के। पर अॼु कंहिं चंद जॻहियुनि ते असां वटि पाकिस्तान में को 2-3 गुरुद्वारनि में भाई गुरदास साहिब जी बाणी पढ़ाई वेंदी आहे पाठशाला में, न त पढ़ाई न वेंदी। ख़बर ई न आहे भाई गुरदास साहिब जी बाणी जे बारे में। न त सतगुरु चवनि था समझ बि उन्हनि खे ईंदी गुरु ग्रंथ साहिब जी बाणी जेकी भाई गुरदास साहिब जी बाणी पढ़ंदा। छो त भाई गुरदास साहिब जी बाणी में कई इतिहास भी दर्ज थियल आहिनि और भाई गुरदास साहिब केतिरियूं ई मिसालूं ॾेई करे गुरु ग्रंथ साहिब जी बाणी खे वाकई खोलनि था पिया। जपो सतनाम, सॼी संग जपो सतनाम। भाई गुरदास साहिब लिखनि था पिया, मेला सुन शिवरात दा बाबा अचल वटाले आई। गुरु नानक साहिब सच्चे पातशाह शिवरात जे मेले तां थी करे अचल वटाले आया। अचल वटाले उहो शहर है जिथे गुरु नानक सच्चे पातशाह जो वियांह थियो है। जप सतनाम सतनाम। जॾहिं गुरु नानक सच्चे पातशाह पहुता तो कई माण्हू भजदा अची पहुता कि गुरु नानक सच्चे पातशाह किथे दर्शन थी वञनि असांखे। दर्शन वेखण कारणे सगली उलट पई लोकाई। केतरा ही माण्हू चवनि था पिया सतगुरु जा दर्शन करण लाइ। ई ॾिसो के माण्हू खे ताक़त न आहे कोई कम करण जी। हकीकत में सतगुरु गुरु नानक सच्चे पातशाह पाण था करनि। कीअं गुरु जा महल ठहनि था पिया, कीअं संगतां जुड़नि थी पियूं और कीअं सवेर अची करे तव्हां सभु मिली करे बल्कि दुनिया पूरी में गुरु नानक सच्चे पातशाह खे यादि कयो वञे थो पियो। हे सतगुरु गुरु नानक सच्चे पातशाह जी पंहिंजी रहमत चइजे जेको असां ते तरस खाई वेठा आहिनि कि पंहिंजी बाणी सां जोड़ियो आहे हिकु सिधे रस्ते ते लॻाइनि था पिया पंहिंजे गुरसिखनि खे, पंहिंजे सेवकनि खे। सतगुरु पातशाह लिखनि था पिया, भाई गुरदास साहिब चवनि था, लगी बरसण लक्ष्मी रिद्ध सिद्ध नौ निध सवाई। सतगुरु गुरु नानक साहिब सच्चे पातशाह अचण सां कई माण्हू दर्शन करण आया। लक्ष्मी वरसण लगी, माण्हू भेटाऊं रखण लगा, रिद्धियूं सिद्धियूं सभु कठियूं थियूं अची करे। रिद्ध सिद्ध ये करामतां थींदियूं आहिनि। ये 18 करामतां थींदियूं आहिनि। बाणी पढ़ण सां, नाम जपण सां, सेवा करण सां रिद्धि सिद्धियूं अची वेंदियूं आहिनि। जिन जो विश्वास पक्को हुजे और विकारन खां परे थी करे गुरु जी सेवा सां जुड़े तो रिद्धि सिद्धियूं ऑटोमेटिक अची वेंदियूं आहिनि। जेको चवंदो आहे सच थींदो वेंदो आहे। बंदो जेको चवंदो निरंकार खे सच करणो पवंदो। जपो सतनाम, जपो जी सतनाम। चवंदा उन्हीं जगह ते कुछ जोगी वेठा हुया
उनजी उम्र काफ़ी वॾी, जप तप काफ़ी थियल। ॾिसनि पिया गुरु नानक सचे पातशाह खे कि सतगुरु जी आया त माण्हू ख़लक वञण लॻी, एॾा माण्हू झुकनि था पिया। हाणे इन्हनि खे ॻाल्हि न पई वणे इहा। जोगी देख चलत्र नू मन विच रिस्क घनेरी खाई। मन ई मन चिंतावान थी विया, साड़ पैदा थी वियो कि असांजी उम्र वॾी, असांजो जप तप वॾो और माण्हू सभु उॾे था वञनि। जपो सतनाम